सेज हयाती। मुझसे जाए आओ ताके परेशान संदाद मुझे पुत्र दे टिंडड़ू चलती वन यो पीर ऐसा सची जिंदगी गाती के पुट्ठी नहीं पर विलायत में आया चुकी है हां वापस अच्छी मस्जिद के कति ताके परेशान कर लगवा छो अता कुछ न दाचो बख्शिंदा दाचो वो बात मुख्शिंदा साईं पर जी सदका मत कैची भी सदका निगा अबू कमदार मुझे परेशानियों सबब सिर्फ यो पीर एहसान ना है के पंहिंजे घर वारी रेशम बेगम भी परेशान कयो आ जेकॾहिं पीर एहसान के खत्म करण में मुंहिंजी परेशानी खत्म थी वञनि हा न त मां उन्हनि ॾींहंनि में पीर एहसान खे हलाए छॾिया मुझसे साईं आला का औरत की कमी आ जा जो जाने रेशम जड़ी के पालियो कद हो जा तेरे कयो जरा हर बानिया वाले प्रभु कमदार इने रेशम मेला केड़ो चातू आ जॾहिं न निमाणा नेण खणी थी निहारे त मन खे मोहे थी विझे ऐं मुंहिंजे हथनि मां हथियार किरी था पवनि मूंखे हुन ते रहम थो अची वञे मुझसे साईं वो चाहे चाहती और आए छा वो मूंखां धार थियण थी चाहे मूंखां तलाक वठण थी चाहे छा तलाक हा कमदार नबू वो मूंखां तलाक थी घुरे साईं को ता छोटा परेशान थियो नहीं छे तलाक वरी ना कयूं को छे फिर तो तलाक हिकड़ो ॾींहुं करे तो छा सही जिंदगी ना आहे करे कमदार जेकॾहिं मां रेशम बेगम खे तलाक ॾिनी त मूंखे हक़ महर बि ॾियणो पवंदो जेको तमामु वॾो आहे जंहिंमें बनी बाग बंगला भी शामिल आहिनि वो मुर्शिद साईं छा ॾींदो नहीं 4-5 12 बनीअ जा हिकिड़ो बंगलो किथे छॾायो आज मिलकर कहिड़ो सर पवंदो कमदार नबू मूं सॼी उमिरि खसियो आहे ॼण त मूं सिखियो ई न आहे हा मां कंहिंखे हिकु पैसो बि न ॾींदुसि कमदार पार्टीअ में बि अची वेंदुसि कुझु फितनेबाज़ माण्हुनि चेयरमैन साहब जा कन भरिया आहिनि मां हिकिड़ी मुलाक़ात चेयरमैन साहब सां कयां थो पोइ सभु कुझु सही थी वेंदो त पोइ हीअं कयो साईं तव्हां वटि चेयरमैन खे फोन कयो पार्टीअ में शामिल थी वञो वञे अतला ॿधो साईं हाजी शरीफ जेको कुझु करणो थी जल्दी करे वठ वक़्तु वञे थो हथनि मां निकिरंदो ईअं न थिए त सुभाणे तूं हथ वेठो मलंदो रहीं मां छा कयां बंगुल खान छोरो त मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ई नथो ॿुधे अॼु बि वियो आहे सरदार शाह ज़मान खां शादी जी तारीख़ वठो सभ खां पहिरीं त इहो कमु कर बहादुर शादीअ जी तारीख़ न वठे जे बहादुर शादीअ जी तारीख़ वधी त वॾो गंद थींदो ऐं हा शादी जी तारीख़ वठे बि त शादी जी तारीख़ वठण न जी जांस कजांइ कुझु कल्याण बंगुल खान तूं खां सलाह त मां हिन बहादुर खे कहिड़े तरीक़े सां रोकियां वरी मूंखां थो पुछी त छा करणो आहे अड़े हेॾे मां त तोखे चवां थो टंकूं बाहूं बनी खट ते विहारे छॾीस त ख़बर पएसि यार कुझु बि थिए पर मां तोखे इहा सलाह ॾींदुसि त हुनखे शादी जी तारीख़ वठण न ॾिजांइ जे शादी जी तारीख़ न वठी त पोइ तूं त कंहिं ॻाल्हि जो कोन रहंदे बंगुल खान इहा त पक सम्झ त मां इहा माइटी थियण कोन ॾींदुसि पर मां चाहियां थो त इहो बहादुर तारीख़ बि छा जे लाइ वठे हाजी शरीफ मां त चवां थो सोचे सम्झे अहिड़ो रथिणे में रोलो विझ जे बहादुर खां सस बि विसरी वञे बहादुर खे त अहिड़नि मसइलनि में मुंझा जान ई न छॾाए सघे मां त चवां थो पिटंगो फाथो पियो हुजे हा बंगुल खान कुझु न कुझु त करणो ई पवंदो इन रंधिणे में रोलो विझणो ई पवंदो न त इहो बहादुर बि हथनि मां निकिरी वेंदो ऐं इहा ज़मींदारी बि हली वेंदी हाजी शरीफ तोखे ज़मीन ऐसे ताईं न मिलंदी जैसे ताईं बहादुर ज़िंदा आहे मुंहिंजी सोच तूं यार सियाणो माण्हू आहीं यार हाजी शरीफ मुंहिंजी हिकिड़ी सलाह मन थकी हिकिड़ो हण जे बहादुर समझी थो न
बहादुर वारो मां भी बंद करे छॾ। मंगुल खान, मां ॿिन्ही पासे सोचां, मम्मण ज़रूर मचाईंदो, छो त शरीफ हिकु मां ई त आहियां। मुझी भेण कंहिंजो इंतजार कर रही आई? मां न आदि, मां कंहिंजो इंतजार छो कंदसि? छॾ छॾ, कंहिंजी त यादि मुंहिंजी भेण खे सताए रही आहे। मां कंहिंखे बि यादि न पई कयां आदि। त पोइ उदास छो आहीं? सच ॿुधाए, अदा बहादुर खे यादि पई करी न? हाँ आदि, बहादुर जी सिक लॻी आहे। अच्छा, त हाणे अदा बहादुर जी यादि मुंहिंजी भेण खे उदास करण लॻी आहे। इन जो मतलब त इहो ई थियो त मुंहिंजी भेण खे अदा बहादुर सां मोहबत थी वई आहे। अदे मीरा, जॾहिं बहादुर एॾे लाड ऐं कोड सां मुंहिंजी घुर कई आहे त पोइ मोहबत त थींदी न। सच थी चवें ससी, जेकी इज़त ॾींदा आहिनि, मान ॾींदा आहिनि ऐं प्यार ॾींदा आहिनि, उन्हनि जी सिक लॻण फितरी ॻाल्हि आहे। अदी, मूं एॾा ॾुख ॾिठा आहिनि जो हाणे एतबार ई नथो अचे। तको कॾहिं असां बि ख़ुशि थींदियूंसीं, असांजे हिन आंगण ते धूल ऐं शरणायूं वॼंदियूं। ससी, ॾुखनि पुठियां सुख बि ईंदा आहिनि। हाणे तूं पक सम्झ त असांजे आंगण ते ॾुखनि जो सिज कॾहिं बि न उभरंदो। अलाह करे त हाणे असांजे हिन आंगण ते कोसो वाह न घुले। ससी, हाणे कम जी कर। अॻे चाची हूंदी हुई त असांखे दड़का ॾेई सॼे घर जो कमु कराईंदी हुई। हाणे मां तोखे दड़का ॾींदसि। हल ममड़ी, सॼे घर जो कमु पियो आहे। रईस बहादुर खान, खुद मवाली ऐं रज़िया खे हाणे छा कजे ऐं केसीं ताईं उन्हनि खे कैद में रखणो आहे? पया हुजनि कैद में, तोखे छा था कनि गुलज़ार? रईस बहादुर खान, उन्हनि तौबा ताइब कई आहे ऐं हाणे चवनि था त असां को बि ग़लति कमु कोन कंदासीं। ऐं हाणे हू चवनि था त असां मां हथ कढो, असां ही ॻोठ छॾे हलिया वेंदासीं, ॿीहर कॾहिं बि कोन ईंदासीं। ऐं ॿी ॻाल्हि त असांखे हुननि जी हाणे ज़रूरत बि कान्हे। त पोइ छा उन्हनि खे हाणे छॾे ॾियूं? हा रईस बहादुर खान, छॾे ॾीन, वञी जीअ तगाइनि, हू बि अव्हां जे कहिड़े कम जा आहिनि। ठीकु आहे, उन्हनि खे पंहिंजी कीअ जी सज़ा मिली चुकी आहे। जेकॾहिं हू हाणे ही जुए छॾे हलिया था वञनि त पोइ छॾे ॾे उन्हनि खे। ठीकु आहे रईस, मां उन्हनि खे छॾे ॾींदुसि। ॿियो को कमकार हुजे त ॿुधायो। न गुलज़ार, ॿियो को बि कमु फ़िलहाल कोन्हे। चङो रईस बहादुर खान, हाणे मां हलां थो। सदाईं गॾु, सदाईं गॾु। तव्हां डॉक्टर आहियो, मसीहा आहियो, इंसान जे तकलीफ़ुनि खे दूर कंदा आहियो। अवां सही फरमायो आहे एहसान साईं। पर केॾी न शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे, अवां जहिड़ा मसीहा बि चंद पैसनि जे एवज़ पंहिंजे ईमान खे विकिणी छॾींदा आहिनि। जी, मां सम्झी न सघियो एहसान साईं। तव्हांजे सरबराहीअ में तव्हांजी टीम पीर करामत खे कूड़ो सर्टिफिकेट ॾिनो हो त पीर करामत दिमाग़ी तौरु ठीकु न आहे। अफ़सोस आहे जो तव्हां हुनखे बचाए रहिया आहियो, जेको अव्हां जे बचनि जो कातिल आहे। एहसान साईं, असां इहो कमु इज़त बचाइण जे लाइ कयो आहे। तव्हां ॾिनो त कूड़ो सर्टिफिकेट आहे, पर ॻाल्हि 75% सची आहे त पीर करामत पंहिंजे अक़ल ऐं हवासनि खां ख़ाली थी चुको आहे। इन करे त हिक न ॿिए ॾींहुं इस्लामाबाद वेठो आहे। एहसान साईं, असां मजबूर आहियूं। हू इन इलाइक़े जो MNA आहे, हुनजो हुकुम मञणो थो पए। MNA छा चयो आहे? या मेंबरी चंद ॾींहंनि जी महिमान अथसि, अॼु न सुभाणे हली वेंदसि। ख़ैर, तव्हां पीर करामत खे कूड़ो सर्टिफिकेट ॾेई हितां जे क़ौम सां गद्दारी कई आहे। तव्हां जहिड़नि डॉक्टरनि खे ईअं न करणु घुरिजे, न त माण्हुनि जी उमेदूं तव्हां मां ख़तमु थी वेंदियूं।
अफ़सोस जो तव्हां इंसानियत खे बचाइण जे बजाए इंसानियत जा कातिल थी विया आहियो ऐं चंद पैसनि जे एवज़ 2 नंबर दवाऊं ॾेई कंपनी खां कमीशन था वठो। केॾी न अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे जो तव्हांखे अफ़सोस ई नथो थिए। अहसास सवेल लाइ छा पियो चवे? लोंग फ़क़ीर, करामत जी हाणे ख़बर पहुची वेंदी। एहसान साईं करप्शन जा सभु सबूत गॾु करे छॾिया आहिनि। फाइलनि जा फाइल ठही विया आहिनि, बसि रुगो कोर्ट में पेश करणा आहिनि। हा मुराद, जॾहिं इहे करप्शन जा केस कोर्ट में हलंदा त करामत साईं खे पाणी ख़बर पइजी वेंदी ऐं उन्हनि माण्हुनि खे बि ख़बर पइजी वेंदी जिन गॾिजी मिली भगत करे या करप्शन कई आहे। हाणे दौर बदिलजी वियो आहे, उन्हनि खां टके टके जो हिसाब वरितो वेंदो। चवंदा आहिनि न लोंग फ़क़ीर, जहिड़ी करणी तेड़ी भरणी। करामत जेको कुझु कयो आहे आख़िर उनखे भरणो बि आहे। पर यार मुराद, मूंखे हिकिड़ो ख़ौफ़ आहे त सुकनि सां गॾु किथे सावा बि न सड़ी वञे। न लोंग फ़क़ीर, इंसाफ़ थींदो। उहो दौर वियो जॾहिं सुकनि सां गॾु सावा बि सड़ी वेंदा हुया। हाणे इंसाफ़ थींदो, सज़ा सिर्फ़ गुनहगार खे मिलंदी। मुराद, करामत साईं वॾो नौद माण्हू आहे, हुनखे का परवाह ई न आहे। घर वारी घर छॾे वसि, पोइ बि शह पर मथे करे पियो थो घुमे, ॿुधी नथो मरे। अहिड़नि माण्हुनि खे रिश्तनि जो अहसासु न आहे हूंदो। हराम खाइण वारे जी गैरत मरी वेंदी आहे। पोइ ग़ैरत खां सवाइ इंसान कहिड़ो आहे? ग़ैरत ई त इंसानी हैवान जो संधो आहे। पीर करामत खे केरु थो इंसान चवे सवाइ इन नबू कमदार जे? पीर करामत में ज़रे बराबर भी इंसानियत हुजे हा न त साइण रेशम खे कोन छॾे हा। मुराद, मां साथ रेशम हिते हाणे ॾाढी ख़ुशि आहे। अल्लाह सफ़ा निखरी पई आहे। लोंग फ़क़ीर, हाणे हल त हलूं। तूं वरी रेशम साइण जे किसे में पहुची वेंदे त मां ठीकु न कंदी। हा यार, हल त। हाणे मूंखे त लॻे थो पियो इहो पीर करामत मरे ई मरे। हा, असली सॼे तर में ईअं बदीअ जा होका लॻा पिया अथसि। ढूंढ अहिड़ो किनू न थिए जहिड़ो पीर करामत किनू थियो आहे। हाय उमिरि अपराध भई अचायो पचायो पई मां इन पीर करामत जी ख़िदमत कयां। मां वरी सोचो त इन दर तां को मूंखे फैज़ मिलंदो, पर न को पाण ई पाताल में पयल मूंखे ॾींदो फैज़। बसरा, तुंहिंजा फ़क़ीर बि हिते फिरिया, उन्हनि तोखे न सम्झायो छा? ओ साइणे, फ़क़ीरनि मूंखे घणो ई सम्झायो त इहो पीर करामत कूड़ो अथई, पर बसि औरत जो अकुल खुड़ीअ में मां सम्झो ई कोन। साइणे ने मुंहिंजे फ़क़ीरनि जो ॾोह कोन्हे। हा, पर इहो त ॿुधा, ॻोठ में कहिड़ी ॻाल्हियूं हलनि? साइणे, पीर करामत जे लाइ ॿाहिरि ममण मतल अथई। हा, चवनि था पिया त इहा मेंबरी बि ख़तम थी वेंदसि। ॿियो त सभु मुरीद फिरी विया अथसि, हाणे अकेलो थी वियो थी। इहो नबो कमदार फिरियो अथसि छा? न को इहो कमदार न ॿुधो चए पियो मां न फिरंदुसि। वञी धूड़ पाए, इन नबू कमदार त वॾे साईं जा प्रकार ज़ाहिर कया आहिनि। इहो साइणे, इहो तो वारो मसलो हल थियो, तलाक वारो। साइड ॿुधो अथनि त लौंग फ़क़ीर ॾाढा थो चक्कर काटे पियो, इहो वकीलनि ॾे इर्क फिरक लॻी पई अथसि। माई बसरा, एहसान साईं लौंग खे मोकिलींदो आहे त लौंग हलियो वेंदो आहे। बाक़ी मसलो अञा उते जो उते आहे। ओ साइण, हाय हाय, हाणे असांजे ॻोठ ॾे बि अमुन अमान लॻो पियो अथई। मुंहिंजी दिलि बि चए थी त वञी पंहिंजा पाण कख वसाई। साइण अधे कबूतर खे मोकिले छॾियो अथमि। हा बसरा, अॻे पोइ बि पंहिंजा कख कम ईंदई। चङो हाणे तूं उथ, एहसान साईं जे लाइ मानी तयारु कर ऐं कमकार जी कर। हा साइण, हा पचायां थी पीर एहसान जे लाइ मानी, ऐं वञी कमकार जी बि कयां थी। बस बैठे वरी लंघे वेंदा काई वञे बसरा कचे जहिड़ी पचे मोजा फ़क़ीर बि फिरंदा था वतन। हीर एहसान जे लॻायल इल्ज़ामनि खे मां कूड़ो साबित नथो करे सघां।
हुन कोर्ट में पक्का ऐं सच्चा सबूत पेश कया आहिनि। वहीं भी फैसला सबूतनि ऐं कागज़नि जे बिना ते हलंदा आहिनि। पीर एहसान लठ बाठे मुंहुं न ॼाणे, बाक़ी कानून ऐं कोर्टुनि जी वॾी ॼाण अथसि। पढ़ियो लिखियो माण्हू आहे। कानूनी झेड़े में मूंखां ॾाढो आहे। साईं के सुठे वकील सां सलाह करे इन पीर एहसान खे शिकस्त ॾेई वेंदासूं। हा, सुठो वकील पंहिंजे सलाहतुनि सां केस खटी थो सघे। मां सुठे वकील जे ॻोल्हा में आहियां न कमदार। पर ॿुध साईं, मुर्शिद साईं, करप्शन जा केस ॾाढा ख़राब आहिनि। पर इहो हिनखे पीर एहसान खे सलाह ॾिनी के ये शाह ज़मान मुल्क खे खणी वेठो आहे। इहो ई त आहे जेको पीर एहसान खे नित नयूं सलाहूं ॾेई वेठो आहे। ये शाह ज़मान ऐं पीर एहसान मुंहिंजे लाइ ॾींहों ॾींहुं मसाला पैदा करे रहिया आहिनि। मुर्शिद साईं, इन शाह ज़मान जो नालो न खणो। हे नालो था वठो, मुंहिंजे पुट ते टिंडड़ियूं थियूं चढ़नि। कमदार नबू, मां हर मसइले सां मुंहुं ॾेई थो सघां, पर इन कोर्ट ऐं कचहरीअ खां मां ॾाढो लहराईंदो आहियां। बाबा, तव्हां कोर्ट में मरी पओ न वञो। पानू बीमारीअ करे अस्पताल में सुता पिया हुजो। हा कमदार, मूं जहिड़ा केतिरा ई सियासतदान बीमारीअ जो बहानो करे अस्पतालुनि में सुता पिया हूंदा आहिनि। के त मुल्क छॾे विलायत में रहिया पिया आहिनि। मां बि ॾिठुमि काई वाह कान्हे त पोइ ईअं ई कंदुसि। बाबा, जे सरकारी अस्पताल वञो त भले वञो, बाक़ी ॿाहिरि मुल्क वञो न, पोइ जहाज़ ॾेई मूंखे वठो। कमदार, जॾहिं वक़्तु आयो हिन ॻाल्हि खे ॾिसी वठंदासीं। केॾो न वीरान आहे असांजो घर। औरत खां सवाइ को बि मुकमल घर नथो थी सघे। मानी खा पुट दिलावर, हाणे त मूंखां मानी बि नथी पचे। अलाए कॾहिं हिन घर में मानी पचाइण वारी ईंदी। मां तुझे लाइ मानी आंदी आहे। वे मीरा, छो त मूंखे ख़बर आहे त हितां कमु करे जॾहिं तूं थकिजी घर वेंदो आहीं न त मानी तोखे पचाइणी पवंदी आहे। दिलावर, दिलावर, छा पियो सोची? चाचा, अकेलाई जो एहसास मूंखे खाई वियो आहे। मानी खा। मां तोसां वाइदो थो करियां त हिन घर जी मालिकाणी ज़रूरु ईंदी। ऐं हा, उहा मीरा हूंदी। इहो मुंहिंजो तोसां वाइदो आहे। मां मौक़ियो महल ॾिसी सरदार साईं सां इहा ॻाल्हि चोरींदुसि। वॾा वॾा, बहादुर असां ते वॾो एहसान करे वियो आहे। जेकॾहिं फैसले में ससीअ जो साईं फ़क़ीर ने मूंखे घणो ई सम्झायो त इहो पीर करामत कूड़ो अथई।
पर बस औरत जो अकुल खुड़ीअ में मां सम्झो ई कोन साईं ने मुंहिंजे फ़क़ीरनि जो ॾोह कोन्हे हा पर इहो त ॿुधा ॻोठ में कहिड़ी ॻाल्हियूं हलनि साईं पीर करामत जे लाइ ॿाहिरि ममण मतल अथई हा चवनि था पिया त इहा मेंबरी बि ख़तम थी वेंदसि ॿियो त सभु मुरीद फिरी विया अथसि हाणे अकेलो थी वियो थी इहो नबो कमदार फिरियो अथसि छा न को इहो कमदार न ॿुधो चए पियो मां न फिरंदुसि वञी धूड़ पाए इन नबू कमदार त वॾे साईं जा प्रकार ज़ाहिर कया आहिनि इहो साईं इहो तो वारो मसलो हल थियो तलाक वारो साईं ॿुधो अथनि त लौंग फ़क़ीर ॾाढा थो चक्कर काटे पियो इहो वकीलनि ॾे इर्क फिर्क लॻी पई अथसि माई बसरा एहसान साईं लोंग खे मोकिलींदो आहे त लोंग हलियो वेंदो आहे बाक़ी मसलो अञा उते जो उते आहे ओ साईं हाय हाय हाणे असांजे ॻोठ ॾे बि अमुनो मान लॻो पियो अथई मुंहिंजी दिलि बि चए थी त वञी पंहिंजा पाण कख वसाई साईं अधे कबूतर खे मोकिले छॾियो अथमि हा बसरा अॻे पोइ बि पंहिंजा कख कम ईंदई चङो हाणे तूं उथ एहसान साईं जे लाइ मानी तयार कर ऐं कमकार जी कर हा साईं हा पचायां थी पीर एहसान जे लाइ मानी ऐं वञी कमकार जी बि कयां बस वेठे वरी लॻे वेंदा काहे वञे बसरा कचे जहिड़ी पके मोजा फके